नाज़रीन, सिंध में मानसून जे बरसातनि जिते तबाहकारी आंदी उते कचे में त बरसात पई, पके में बरसात पई ऐं उहा बरसात आफ़त जी सूरत अख़्तियार करे वई। वॾा फ़सुल, माल सभु कुझु तबाह थी वियो, घर तबाह थी विया। पर जेका कचे में वरी ॿोॾि आई, उन्हनि जेके रहवासी कचे जा हुआ उन्हनि खे ॾाढी तकलीफ़ ॾिनी, सख़्तु परेशान थिया, मायूस थिया। पर जॾहिं मुंहिंजो पाणी जेको आहे उहो लही वियो ऐं बरसातूं ख़तमु थी वियूं त पोइ कचो वरी जेको आहे सो सरसब्ज़ ऐं आबाद लॻो पियो। हर पासे मुख़्तलिफ़ फ़सुल जीअं सरियां जा फूलार आहिनि, कणिका आहिनि, धाणा आहिनि, चणा आहिनि, मटर आहिनि, काठ आहे, सर जेके आहिनि उन्हनि जो हिकिड़ो ॻोठाणनि लाइ, इलाइक़े वासियुनि लाइ हिकिड़ो ॼणो रोज़गारु खुली वियो आहे। इलाइक़े वासी जेके आहिनि उहे सराह नज़र अचनि पिया। अचो त उन हवाले सां तव्हांखे कचे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो बि सैर करायूं, घुमायूं, ॾेखारियूं ऐं उन सां गॾु कचे वासियुनि सां वीचार वंडियूं त हू हिन सरसब्ज़ीअ खे कीअं ॾिसनि था। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, असांजे माल जा चरग बि थिया आहिनि, गाह बि थिया आहिनि, सरियां बि पोखां बि थियूं आहिनि, आबादी मुल्क बि थियो, अॻम त कुझु बि न हुयो। ॿियो नंबर ज़रिया असांजा बि रोज़ीअ जा बि थिया आहिनि, काठ बि थियो आहे, सर बि थियो आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। हाणे असांजी इहा ई दुआ आहे त असांखे रब अला असांजे अॻिते लाइ बि ख़ैरु करे। नओं साल बि थियो आहे, ख़ुशि बि हुजऊं, ख़ुशि आहियूं बि, अलाह कंदो अॻिते बि ख़ुशि हूंदासीं। बोझ बि ॾाढी आहे, कचो पको हिकु हुयो, सो हाणे नुक़सान बि ॾाढा थिया। हाणे अलाह जी महिरबानी आहे, पोखा आहिनि, हर शइ आहे, मज़ूरी आहे, हर शइ खुली आहे। पोखा ॾाढी थियूं आहिनि, पोखा शुक्र आहे, शुक्र भली सरसब्ज़ लॻो पियो आहे। चौपाए माल जो गाह बाह बि लुड़ी विया, हिन वक़्तु गाह जाम लथा आहिनि। पंहिंजा फसल थिया आहिनि, सरियाऊं थियूं आहिनि, कणकूं थियूं आहिनि, ख़ुशि थिया। नुक़सान थिया बरसाति ऐं ॿोॾि जे करे, जॻहियूं किरी पियूं। लतीफ़ सरकार जी धरती आहे, जेको मींहुं ऐं ॿोॾि माण्हुनि खे मुतासिर कयो, उन जा हिन महिल कचे वासनि जा जेके बि थक हुया लही पिया। छो त उन ॿोॾि दौरान माल मवेशी सभु कुझु तबाह थी वियो। हिन महिल कचो एतिरो सरसब्ज़ आबाद आहे जो हर माण्हूअ जी दिलि खिले थी। बरसाति ॾाढी पहिरियां तबाही ॾिनी, ॿोॾे वरी हाणे अलाह जो महिरबानी आहे, पोखां बोखां थियूं आहिनि, अलाह कंदो सभु कुझु सही थी वेंदो। पोइ माल बि चरनि था माण्हुनि जा? हा, माल बि चरनि था, असां बि घुमण आया आहियूं। हे सावक ॾिसी, पोख, हे फूला ॾिसी, सरें जो आहे। हा, काॾे कंदो माल खे विझंदासीं। कहिड़ो माल आहे? गऊं। उन्हनि जा वीचार ॿुधासनि। चवणु आहे त हिन आफ़त जेका बरसाति ऐं ॿोॾि वारी हुई उन वॾियूं तबाहियूं आंदियूं, पर उनखां पोइ जेको कचो हिन वक़्तु सरसब्ज़ ऐं आबाद आहे, उते रोज़गार बि थियो आहे। ॾाढा ख़ुशि ऐं सराह आहियूं इन ई दुआ ऐं उमेद सां त साल हीउ जेको कचो आहे सदाईं ख़ुशहाल ऐं आबाद रहे। कैमरामैन आफ्ताब अलो सां गॾु ख़ादिम जुड़िजो, KTN न्यूज़, ख़ैरपुर मीरस।